अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौराब सूमरो ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुजाहिद हुसैन सूमरो जो यूट्यूब चैनल आहे। हिनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। गुलणा ओ गुलणा सेठ हेजा पुट गुलणा सेठ गुलणा सेठ जेको पाण वटि फंड पहुतो आहे जेके 50 आया आहिनि कटा उन्हनि मूं 20 कटा तूं पाण वारे हो ताक में रख, बाक़ी 30 कटा खण त हलो विरायूं ग़रीबनि में। ऐं ॿुध हिकिड़ो अहिड़ो छोकिरो वठी आ जंहिं मोबाइल हलाइण अचे टच ऐं हू एडिटिंग VIP करे, जेको एडिटिंग करे VIP साज़ हणे हीअं ॾुख जा किसी दर्दमंद के काम हुआ। ठीकु आहे, अहिड़ो कुझु छोकिरो तुंहिंजो आहे नज़र में? वठी आ वञ ॻोठ ॾे। हाय मां बि मशहूरु थींदुमि हाणे राशन ॾी, किसी दर्दमंद के काम। भाई तो राठी हां अरे आ तो एडिटिंग की दिया अल बकाई दे मोबाइल करो दे पुट इतने पे ॿुध का जंहिंमहिल मां राशन विरायां अहिड़ो फोटो कढ त ॾिसण वारा चवनि हल वॾो अमीर आहे। ठीकु आहे, ऐं हो गानो हणजां किसी दर्दमंद के काम हुआ। एडिटिंग कई थी नी इंडिया अरे हल रे राशन विराय हेॾा पैसा जा फोटो कढ। ठीकु आहे, या फोटो VIP अब आल पुट बस बजाई दादा हो जाए। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्ती की मस्तियाँ, ये निगाह मस्ती की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। मुझे मस्जिद